हेरे हेरे ध्यान कजो कॾहिं न भुख लगे मानी मुहैया ना है माण्हू के सफ़र में आ मुसाफ़िरी में आ कॾहिं भुख बि लॻंदी आहे मानी खाधे जी शइ मुहैया न हूंदी आहे जेकॾहिं या करीम या लतीफ़ इहे ॿई इस्म गॾाए इएं विर्त कयो या करीम या लतीफ़ तव्हांजी बुख लही वेंदी जे कर्ज़ वारो ई कर्ज़ नथो लही इहो विर्त कर या करीम रब तुंहिंजा कर्ज़ बि लाहे छॾींदो ओ अदा जेकॾहिं घर में बीमारी आहे मर्ज़ नथो छॾे त पोइ इहो विर्त कर या करीम अल्लाह तुंहिंजी बीमारी बि लाहींदो तुंहिंजूं परेशानियूं बि लाहींदो ही अल्लाह जो नालो आहे जेको फैज़ वारो रहमत वारो आहे भला जेकॾहिं चओ त कंहिं कामिल जी इजाज़त खपे त पोइ मां मिठे पीर खे अर्ज़ कयां थो तव्हांखे इजाज़त ॾींदा साईं जे तरफ़ां इजाज़त साईं जे तरफ़ां बि इजाज़त आहे जे मुश्किल पवई हाजत जी ज़रूरत पवई इहो विर्त कमाए रब जो पाक नालो आहे जे लख भेरा या करीम जो विर्त करी जहिड़े बि मक़सद जे लाइ पढ़ंदे रब तुंहिंजी हर मुराद पूरी करे छॾी